अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वहरान टीवी न्यूज़ में वाक़ई भलीकार मां है फराज शाह। सबका पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जे अमरीकी हम मुनसिब सां मुलाक़ात। पाकिस्तान जे मटासटा वारे नाणे जे ज़ख़ीरनि में बहितरी ऐं माशी ताउन खे हथी वठण ते ॻाल्हि ॿोल। ज़रियनि मूजिबि पाकिस्तान पारां अमेरिका खे $10 अरब जी मदद जी दरख़्वास्त कई वई आहे। नाणे वारी वज़ारत अहिड़ी तस्दीक़ करे छॾी। पंजाब ऐं केपीके में बरसातुनि तबाही मचाए छॾी। 23 ॼणा फौत, केतिराई ज़ख़्मी। फैसलाबाद, गुजरांवाला, हाफ़िज़ाबाद, शकरगढ़, जहलम ऐं पंजाब जे ॿियनि इलाइक़नि में तेज़ वसकारो। PDA में मूजिबि बरसात दौरान छितियूं किरण ऐं ॿियनि वाक़िअनि में 9 ॼणा फौत ऐं दर्जने ज़ख़्मी थिया। KPK जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हादसनि ऐं वाक़िअनि में 14 माण्हू फौत ऐं 19 खां वधीक ज़ख़्मी थियण जी तस्दीक़। मौसमियात खाते मूजिबि अॼु बि इस्लामाबाद, पंजाब, आज़ाद कश्मीर, गिलगित ऐं बलूचिस्तान जे इलाइक़नि में बरसात जो इम्कान। पेट्रोल ₹4.93 ऐं डीज़ल ₹70 फ़ी लीटर महांगो। ओगरा नई पॉलिसी तहत अॼु लाइ पेट्रोलियम शयुनि जूं नयूं क़ीमतूं लागू करे छॾियूं। पेट्रोल जी नई क़ीमत ₹320.73 फ़ी लीटर मुक़रर। डीज़ल जी फ़ी लीटर अघु ₹367 थी वियो। गासलेट जी क़ीमत में ₹70 फ़ी लीटर वाध। नोटिफिकेशन जारी। नून लीग सरबराह नवाज़ शरीफ़ वज़ीर-ए-आज़म आज़ाद कश्मीर बणजण जी ख़्वाहिश ज़ाहिर करे छॾी। नवाज़ शरीफ़ चयो आहे त दिलि चवे थी इलेक्शन में कामयाबीअ जी सूरत में शहबाज़ शरीफ़ खे चवां वज़ीर-ए-आज़म आज़ाद कश्मीर बणाए। मुज़फ़राबाद में चूंड जलसे खे ख़िताब कंदे नवाज़ शरीफ़ चयो त जॾहिं वज़ीर-ए-आज़म हुयुसि त आज़ाद कश्मीर जी बजट डबल कई वई। जेकॾहिं ॿीहर नून लीग जी हुकूमत ठहे त बजट में वधीक इज़ाफ़ो कयो वेंदो। पंजाब जहिड़ा मनसूबा आज़ाद कश्मीर में बि ठहंदा। आज़ाद कश्मीर लाइ 10 मोबाइल अस्पताल बि खणी अची रहिया आहियूं। मुज़फ़राबाद लाइ 10 ग्रीन बसूं जल्द हिते पहुची वेंदियूं। खिपरो में फुरमज़ाम ते क़त्ल थियल नौजवान जो लाश रखी हयल धरणो ॿिए ॾींहुं विजारी। वारसनि ऐं बिरादरी समेत सभई माण्हू शरीक। एहतजाज में औरतुनि जी बि वॾे अंग में शिरकत। गुज़िरियल ॾींहुं हमीर फ़कीर स्टाफ सां हथियारबंदनि फुरमज़ाम ते नौजवान भेरू कुलीअ खे क़त्ल कयो हुयो। एहतजाज सबबि गाॾियुनि जूं कतारूं। चूंडियल नुमाइंदनि समेत को बि ज़िम्मेवार ऑफिसर लड़ी नाहे आयो। वारसनि ऐं सियासी समाजी धुरियुनि पारां क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान। सखर में औरत मुबैना तौर घरू अणबण तां मुड़ुस हथां घुटा ॾेई क़त्ल। लेबर कॉलोनीअ में जवाबदार पंहिंजी घरवारी शबाना शेख खे क़त्ल करे फरार। पुलिस पहुची मक़तूला औरत जो लाश तहवील में वरितो। पोस्टमार्टम बाद मड़ वारसनि हवाले। साइट एरिया पुलिस मूजिबि जवाबदार ग़ुलाम शबीर शेख पंहिंजी घरवारीअ खे फ्लैट अंदरि घुटा ॾेई क़त्ल करण बाद फरार थी वियो। औरत 5 ॿारनि जी माउ हुई। वाक़िए जी हर रुख़ खां जांच जारी।